शबीर का। जी इन वक्त आऊँ टंडेलियार जे मरकज़ी इमाम बारगाह अंजुमन सफ़ीना हैदरी में निकतल जुलूस जे जेको आहिनि सफ़ेद सालार साईं असां सां मौजूदु आहिनि। असां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हींअर हिन मौसम में जेको बरसाती सूरत हाल में भी आज़ादारी करे रहिया आहिनि, हिन जे हवाले सां हिननि खे कहिड़ी तकलीफ़ूं आहिनि ऐं हू छा था चवनि। अल्हम्दुलिल्लाह अज़ादार इमाम ही असां अज़ादार इमाम में हिकिड़ो जज़्बा ईमानी है। आंधी हुजे चाहे तूफ़ान हुजे, लेकिन ही अज़ादारी जो सिलसिलो कॾहिं बि न रुकबो, छाकाणि त असां खून जा ही त बरसाति जो पाणी आहे, असां खून जा दरिया अबूर कया आहिनि। SSP सलीम शाह साहब जी निगरानी में सॼो असांजो इंतज़ाम हले पियो, जंहिंमें तक़रीबन 98 खां 100 माण्हू असांजा हिन जुलूस में लॻल आहिनि, जंहिंमें असांजो रूफ टॉप लॻल आहे, साइडूं घिटियूं कवर कयल आहिनि, रियर आहे, फ्रंट आहे, सभु असां लॻायूं आहिनि। SSP साहब पाण विज़िट करे पियो, केॾीमहिल रियर खां विज़िट करे पियो, केॾीमहिल फ्रंट खां विज़िट करे पियो। माशाल्लाह सां कल्ह बि सुठो जुलूस निकिरी वियो आहे, अॼु बि सुठो तक़रीबन जुलूस में सिक्योरिटी सुठे नमूने लॻल आहे, अफ़सर बि सुठा लॻल आहिनि। माशाल्लाह सां हीअ बि जुलूस ख़ैर ख़ैर सां असांजो इख़्तिताम पज़ीर थी वेंदो। हीअ बि तव्हां मातमी जुलूस जो जेको सालार आहिनि हुनजी ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि, हिते पुलिस ऑफिसरनि जेको मौजूदु आहिनि हुन जो चवणु आहे त अमन अमान जे हवाले सां SSP सैयद सलीम शाह तरफ़ां असांखे सख़्तु हिदायतूं आहिनि, ऐं उहो हर कलाक खां पोइ जेको मरकज़ी जुलूस जेको निकितल आहिनि उन्हनि जो पाण उहो दौरो करे निगरानी करे रहियो आहे, मॉनिटरिंग करे रहियो आहे। मातमी जुलूस में जेको शामिलु जेको सालार आहिनि हुनजो चवणु आहे त केतिरी बि बरसाति हुजे, को बि आंधी या तूफ़ान हुजे, असांजो आज़ादारी जो सिलसिलो जारी रहंदो। राजा साजिद ख़ानज़ादा, इबरत न्यूज़, टंडोवाला यार।